मेहरबानी। दोस्तों, सब खां पहिरीं त आऊं सना जे दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां त उहे पाकिस्तान में आया ऐं सिंध में आया ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ सेक्शन्स ऑफ द सोसाइटी के सां इंटरेक्शन कयूं। आउं सम्झां थो त हज़ार मील ॿाहिरि वेही आइडियलिस्ट ॻाल्हियूं ऐं तख़यलाती ॻाल्हियूं ऐं हिन मुल्क जूं ज़मीनी हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि। अवां हिन मां काफ़ी हद ताईं ॼाण हासिल ज़रूरु कंदो। असां इहा त चयूं त जे तव्हां चयो आहे त सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, वाई नॉट द पाकिस्तानी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका? बिकॉज वी आर सिंधीज़, वी आर ए सिंधी नेशन। जॾहिं तव्हां असीं हिन ते बिलीव करियूं था आइडियोलॉजी ते, तॾहिं तव्हां असीं हो करियूं था। अॼु असांखे फिक्र पाकिस्तान जी फेडरेशन जे अंदरि फिक्र सिंध जो आहे। असीं पाकिस्तानी नेशन नथी बनी सघिया आहियूं, छो त बेसिक जेके रियासती तज़ादात आहिनि, जेके टे मुल्क जा वॾा बुनियादी तज़ादात आहिनि, उन्हनि में हिकिड़ो तज़ाद इहो आहे त ही मल्टीनेशनल स्टेट आहे या नाहे। ठीकु आहे, असां पंहिंजी नेशनैलिटी खे सरेंडर करे, असीं नेशन खे सरेंडर करे असीं नेशनैलिटी ठहियासीं, पर असांजा राइट्स प्रोटेक्ट थियनि था हिन कॉन्स्टिट्यूशन में, हिन पाकिस्तान जे फेडरल स्ट्रक्चर में या न? इहे बुनियाद आहिनि। अव्हां मूंखे ख़बर आहे हिते खां हज़ार मील परे वेठा आहियो, तव्हां असांजा घण घुर आहियो, तव्हां असांजा सफ़ीर आहियो उन मुल्कनि में, पर जेको कुझु करे सघणो आहे उहो हिन ज़मीन ते करे सघणो आहे, असांखे करणो आहे ऐं वेठल हिननि माण्हुनि खे करणो आहे। सिंध जूं जमायतूं ॿिनि क्लियर ग्रुप्स में विरहायल आहिनि आइडियोलॉजिकली। हिकिड़ा जेको अॼु असीं वेठा सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, माना सिंधी असीं हिकिड़ी नेशनैलिटी आहियूं, नेशन आहियूं, जेको बि आहियूं, असीं हिकिड़ो इहा आइडियोलॉजी आहे। ॿी आहे त असीं पाकिस्तानी आहियूं, असां में सभिनी खे बराबरीअ जा हक़ आहिनि, जेके फेडरेशन जे अंदरि बराबरीअ जा हक़ आहिनि बि कोन अमलनि। भले जेको ब्यूरोक्रेसी में वेठो हुजे, भले जेको सियासत में वेठो हुजे, जेको कंहिं वॉक ऑफ लाइफ में वेठो हुते बराबरी कान्हे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे, तारीख़ी हक़ीक़त आहे। इन खे बदिलाइणो आहे। उहा इन खे बदिलाइणो कीअं? असांखे पंहिंजे समाज खे बदिलणो आहे, पंहिंजनि माण्हुनि जे ज़रिए बदिलाइणो आहे। असांजा चैलेंजिस इहे आहिनि त सिंध जो माण्हू 62 साल खां वठी हुकुमरानीअ जे तरफ़ त डोड़ पाए थो, पर पंहिंजे नेशनल राइट्स खे कोन सम्झियो आहे त तव्हांजो इनफरादी वजूद तव्हांजे क़ौमी फ़िक्र में, तव्हांजी क़ौमी ॿधीअ में, क़ौमी ताक़त में समायल आहे। जे अगरि तव्हां क़ौमी मफ़ादनि खे गॾु ॾिसी, गॾु करे हिन सां गॾु न सलाहबो त तव्हांजो इहो थींदो त तव्हां इनफरादी तौर ते, जीअं अॼु मार खाई रहिया आहियूं, असीं शिकस्त खाई रहिया आहियूं हर इदारे में, हर जाइ ते, उहा उन में शिकस्त नसीब थींदी। असांखे हिननि शिकस्तुनि मां निकिरणो आहे, असांखे अॻियां वञिणो आहे, असांखे पाकिस्तान जी तरक़ी याफ़्ता क़ौमियत मां बणिजणो आहे। असीं पाकिस्तान जो हिसो तॾहिं ठहंदासूं जॾहिं असां पंहिंजा हक़ मञाईंदासूं। ऐं सिंध जो अक्सरियती माण्हू तव्हांजा हिते, मूंखे ख़बर आहे त मेजॉरिटी दोस्तनि जी ॻाल्हियूं सभु सुठियूं करे वेंदा, पर वोट आख़िर में पीपुल्स पार्टीअ खे ॾींदा, उहा जेको तव्हांजे तारीख़ी क़ौमियतुनि खां इनकार करे थी, तव्हांजे तारीख़ी हक़नि खां इनकार करे थी। असीं या त चऊं त बाबा जोहीअ जी गैस फील्ड ते जोहीअ जे माण्हुनि जो पहिरीं हक़ आहे। कहिड़े आइन तहत? सिंध जे माण्हुनि जो पहिरीं असांजे रिसोर्सिस ते हक़ आहे। कहिड़े कानून तहत? कंहिं बि कानून तहत तव्हांजो हक़ कोन्हे। सभु पाकिस्तानी बराबरि आहिनि। तव्हांजो अची ईंदा, ॿाहिरियां माण्हू ईंदा ऐं जेको आहे सो उन्हनि जे तव्हांजे रिसोर्सिस ते, तव्हांजो अख़्तियारनि ते तव्हांजो कंट्रोल करे वेंदा, तव्हांजा रिसोर्सिस फवाए वेंदा हलिया। छो त असीं पाकिस्तानी आहियूं, सभु हिकु जहिड़ा आहियूं। ठीकु आहे, असीं हिकु जहिड़ा आहियूं। नेशनल राइट्स छा आहिनि? छा लोकल राइट्स जेके आहिनि से नेशनल राइट्स कोन्हनि?
अजीब किस्म जा ॻाल्हियूं अजीब किस्म जा फ़लसफ़ा आहिनि। पाकिस्तान जा टे बुनियादी तज़ाद आहिनि। आउं अचां हिकिड़ो ॻाल्हि तज़ाद इहो आहे त घण क़ौमी मुल्क आहे, इन जे वजूद खां पाकिस्तान ठहण खां वठी इनकार कयो वियो आहे। उन जो टकराव अॼु ॾींहं ताईं जारी आहे हिन मुल्क जे अंदरि। बलोचिस्तान बि रणी पियो करे, सिंध बि रणी पियो करे, वग़ैरह वग़ैरह सभु। ॿियो तज़ाद आहे त रियासत ऐं मज़हबी मामलात खे असांखे जुदा जुदा रखणो आहे। सिंध ख़बर आहे त सिंध जा माण्हू सेक्युलर बुनियादनि ते आहिनि, पर पाकिस्तान जो स्ट्रक्चर जेको आहे उन में 70 खां कंहिं दोस्त चयो त बाबा ज़ियाउल हक़ खां, इहो त बाबा ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन जे बुनियाद खां वठी इहो शुरूआत थी वई आहे त तव्हां पाकिस्तान जो बुनियादी मैग्ना कार्टा जेको आहे इहो आहे तव्हांजो। 49 में तव्हांजा बुनियाद उहे रखिया। अॼु जेको मुल्क जे अंदरि ही जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, हर तबिको चवे थो आऊं सही आहियां, ॿियो सभु सही आहे फ़िक्री ज़हनी तौर ते, ॿियो इहो तज़ाद आहे। टियों जेको तज़ाद आहे उहो आहे त असांखे वर्ल्ड कम्युनिटीअ में असांखे पाड़े में कहिड़े नमूने सां रहणो आहे, पाड़ेसरी मुल्कनि सां असांखे कीअं लॻ लगापा रखणा आहिनि, अफ़गानिस्तान सां असांखे तालुकात कीअं रखणा आहिनि, चाइना सां कीअं रखणा आहिनि, ईरान सां कीअं रखणा आहिनि, हिंदुस्तान सां कीअं रखणा आहिनि, ऐं वर्ल्ड कम्युनिटीअ में असांखे कीअं जीअणो आहे। न बाबा टीवियुनि ते डिस्कशन हलंदे ॿुधूं था बाबा अमेरिका हरामी आहे, फलाणो ख़राबु आहे, फलाणो ख़राबु आहे, हीअं आहे हूअं सभु आहे, बसि पाकिस्तान सभु सही आहे। बाबा सॼी दुनिया कोन चवंदी त तव्हां अकेला सचा आहियो ऐं असीं सभु सही, ऐं तव्हां सचा आहियो असीं सभु ग़लति आहियूं। असांखे वर्ल्ड कम्युनिटीअ में जीअणो आहे त उन जे नॉर्म्स खे सम्झणो पवंदो, उन सां गॾु एडजस्ट करे असांखे दुनिया में जीअणो पवंदो। ऐं मूंखे यकीन आहे त सिंधी क़ौम जे तशख़ुस में बुनियाद में इहे ज़राए आहिनि त हू सेक्युलर माइंडेड आहे, वर्ल्ड कम्युनिटी में जीअण जो हुन में सलाहियत आहे, जियो ऐं जीअण ॾियो जो हक़ जो त जी ॻाल्हि सम्झे थो, उन में कीअं जी कजे, इहे हुन में आहिनि सलाहियतूं। पर असां स्ट्रक्चर जे अंदरि फेडरेशन जंहिंमें इक्वल अपॉर्चुनिटीज़ कोन्हनि। फज़लुल्लाह साहब वेठो आहे, तमामु फेडरल गवर्नमेंट जे सभिनी इदारनि में वेठा आहिनि, ॿिया दोस्त छा उते इक्वल अपॉर्चुनिटीज़ आहिनि? इहा तारीख़ी हक़ीक़त आहे। असांखे रुगो रोअण सां कमु कोन्हे, असीं रोऊं पिया ऐं बसि ॻाल्हि कान्हे, पर तारीख़ी हक़ीक़त आहे। सच खे सच न चवंदो, इन हक़ ते जी ॻाल्हि ते न बीहंदो त तव्हांजी डायरेक्शन ई दुरुस्त कान थींदी। असांजी हींअर बि केतिरा टेलीविजन डिस्कशन थियनि था, बाबा हीअं करे छॾिजे त पोइ हुकूमत में फलाणो अची वियो त पोइ हीअं थी वेंदो। हा, गुड गवर्नेंस साईं हिकिड़ो इशू आहे, आइडियोलॉजिकल इशूज़ ॿिया आहिनि, पाकिस्तान जी स्टेट जा क्राइसिस ॿिया आहिनि, ऐं गुड गवर्नेंस में हिकिड़ो इशू आहे। गुड गवर्नेंस जेका आहे, ही जेका बैड गवर्नेंस थी आहे, उहा पैदावार आहे कंट्रोल डेमोक्रेसीअ जी। छो त हिन मुल्क में डेमोक्रेसी आई ई कान्हे हक़ीक़ी तौर ते, कंट्रोल डेमोक्रेसी रही आहे। कंट्रोल डेमोक्रेसी में इख़्तियार किन ॿियनि वटि हूंदा आहिनि, तव्हांखे इख़्तियार हूंदो आहे त हिन में फुर लुट में तव्हां हिसो वठो, धारियां बि खाइनि था, तव्हां बि कुझु गॾिजो करियो, अचो त कराची जूं ज़मीनूं 3 वाल करे छॾियूं, अचो त सब्जी मंडीअ खे विकिणी करे छॾियूं, अचो त इंडस्ट्री खे हीअं करे छॾियूं। इहा ॻाल्हि आहे, इहा कंट्रोल डेमोक्रेसी जी पैदावार आहे। कंट्रोल डेमोक्रेसी डिलीवर न कंदी पब्लिक खे। असांखे बुनियादी तब्दीलियूं आणियूं आहिनि, ऐं उहे सियासी निज़ाम जे ज़रिए थींदो। ॿियो को बि निज़ाम कोन्हे, को बि NGO जो निज़ाम हिन मुल्क खे तब्दील कोन करे सघंदो। ऐं हिकिड़े दोस्त चयो, हाणे ॿाहिरि बीठासूं, कंहिं दोस्त चयो त चैरिटी कैन नॉट चेंज द सोसाइटी। ख़ाली चैरिटी ऐं ख़ैरात सां जेको आहे सोसाइटीअ में तब्दीली असीं कोन आणींदासीं, असांखे पॉलिटिकल निज़ाम जी तब्दीली आणणी पवंदी। अॼु 20 तरमीम जहिड़ा कारा कानून हिन कॉन्स्टिट्यूशन जे हूंदे असेंबलीअ में डिस्कस थियनि, नेशनल सिंध असेंबलीअ जा, तव्हांजा क़ौमी असेंबलीअ जा मेंबर वातुनि ते मोहरूं हणी वेठा आहियो। छा इहा शर्म जी ॻाल्हि न आहे? 20 अमेंडमेंट जी ॻाल्हि हितां थी करे, ऐं हिते जा तव्हांजा नुमाइंदा बि वेठा आहिनि। तव्हां कंहिंखे चयो अॼु ॾींहुं फोन करे त साईं तव्हां कोन ॻाल्हायो, असांखे ॾाढो अफ़सोस थियो, असां मूंखे त तव्हां मां वॾियूं उमेदूं हुयूं। हिकु तरफ़ इहा ॻाल्हि आहे।
लोकल गवर्नमेंट सिस्टम ते असां नेशनलिस्ट कोशिश करे गॾिजी कयो त अहिड़ी लोकल गवर्नमेंट जेका अर्बन रूरल सोसाइटी उर्दू सिंधी आबादी ॿियूं आबादियूं सभिनी खे जे लाइ सूटेबल हुजे। हिते चयो त लोकल गवर्नमेंट सिस्टम अहिड़ो आणींदासूं जंहिंमें हिकिड़ा प्रोविंसिस डिस्ट्रिक्ट प्रोविंसिस ठही वेंदा। असां हुनखे चैलेंज कयो, असां हुनखे चैलेंज कयो, जेतिरे हद ताईं कयो आहे। हींअर पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग जे दरमियान, पीपल्स पार्टी ऐं MKM जे दरमियान इहे मुआहिदा थी रहिया आहिनि त 60% तव्हांजो 40% असांजो, अचो त गॾिजी कीअं कराचीअ खे विरहायूं, अचो त हिन हिसेदारी जा। इहा क़ाबिल शर्म ॻाल्हि कान्हे। असीं सियासतदान थी करे असीं हिन ते माठ रहूं, ख़ामोश रहूं। तव्हां हिन सिविल सोसाइटीअ जा माण्हू तव्हां सभु ख़ामोश रहो, छा हिन गुनाह में असीं सभु शरीक न आहियूं? त पोइ छो तब्दीली न आणियूं? तब्दीली ईंदी सियासी निज़ाम जे वसीले, तब्दीली ईंदी सियासी प्रोग्राम जे वसीले, ऐं सिंध यूनाइटेड पार्टी हिन जे लाइ कोशिश आहे। ऐं असांजो इहो ख़्यालु आहे त सिंध यूनाइटेड वी विन।